सुजावल में 31 दिसंबर ताईं रांदियुनि जा मुक़ाबला रखिया विया आहिनि। उनमें अॼु दड़ो बठोरो सुजावल जी नियाणियूं जेके क्रिकेट जूं मैच कुॾी रहियूं आहिनि, उन हवाले सां हिते जेके नियाणियूं क्रिकेट कुॾनि थियूं उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हीउ जेको अॼु मुक़ाबलो आहे उनखे कीअं था ॾिसो। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अॼु असां मैच जीतो ऐं असांखे त आसिरो को बि कोन त असां कोन जीते सघंदासीं, पर अल्लाह जो शुक्र आहे असांखे मिस वारनि हिमत ॾिनी। असांजी पूरी टाइम ज़्यादा कोशिशि कई, उन वजह सां असां खटी विया आहियूं। टीमनि खां असां मैच खटी विया आहियूं, हाई स्कूल खां बठोरे जी टीम का। हम सब गर्ल्स अपने हिसाब से अपनी तरीके से गेम खेलें। हम चाहते हैं कि हमें बहुत बड़ा ग्राउंड दिया जाए कि हम गर्ल्स अपने हिसाब से गेम खेलें। अच्छी प्रैक्टिस होगी तो हम आगे भी बढ़ेंगे, पाकिस्तान को भी जिताएंगे। ड्रीम हूंदो हो त आउं कॾहिं क्रिकेटर थियां ऐं इंशाल्लाह हिन वारे असां खटी हिकिड़ी वॾी क्रिकेटर थींदसि। अॼु असां इलाही अमेज़िंग महसूसु कयो आहे। इहो मौक़ो असांखे कॾहिं बि न मिलियो हो, पर हाणे असां इहो चाहियूं था त असांखे का ग्राउंड वॾो ॾिजी वञे या स्कूल में ॾिजी वञे या किथे गर्ल्स ग्राउंड ॾिजी वञे त असां हिते प्रैक्टिस करे सघूं। हाणे गर्ल्स कॉलेज जी कंडीशन उहा जंहिंमें ग्राउंड बिल्कुलु बि कोन आहिनि, असांजो सामान बि बिल्कुलु बि कोन्हे। ॿारनि खे शाबाश आहे जो उन थोरे ग्राउंड में थोरे सामान जे उन में ॿारनि पंहिंजी तयारी कई ऐं उन खां पोइ असां जेको हिन खे ग्राउंड ते हिते एरिगेशन जेका क्रिकेट जे ग्राउंड ते अची मूं जेका ॿारनि खे तयारी कराई। ॿारनि जी जेका आहे न पूरी महिनत, टीम वर्क, उन्हनि जी जेका यूनिटी ऐं उहो सॼो माइटनि जो साथ, उन सां सॼे सां ई फतेह जेको आहे न असांखे न मिली आहे। जेको पहिरियों त ग्राउंड ज़रूरी आहे, जेकॾहिं बेस ग्राउंड ई कोन्हे त तव्हां किथे था करे सघो। हिकिड़ी बिल्डिंग जी तव्हां सिर उते रखंदा जिते पट हूंदो, जेकॾहिं प्लाट ई कोन्हे तव्हां वटि त तव्हां कुझु नथा करे सघो। खॾनि में छोकिरियूं प्रैक्टिस कंदियूं रहियूं ऐं शाबाश आहे ॿारनि खे एॾी हिमत सां एॾी महिनत सां उन्हनि जेको आहे न अॼु की मैच खटी आहे ऐं महिनत कई अथनि। ॿारनि में त तमामु घणो टैलेंट आहे। जेतिरो ॿारनि में टैलेंट आहे न ओतिरो असां न उन्हनि खे मौक़ो ॾेई था सघूं, न असां वटि अहिड़ी का सहूलियत आहे जेका असां उन्हनि खे प्रोवाइड करे सघूं था। जेकॾहिं इहे सभु चीज़ूं मिली वञनि त असांजा ॿार सुठे लेवल ते हलिया वञनि। असां चऊं था त इहा हमेशह हलंदी रहे ऐं असांखे हिते इलाही मज़ो अची रहियो आहे। असां जेके सिस्टर आहिनि असां चऊं था हर साल इहे थींदी रहे। हुन साल पायो वो असांखे तमामु मज़ो आयो। पहिरीं दफ़ा असां क्रिकेट कुॾीसीं, जाम सुठी कुॾीसीं ऐं अगरि असां हरायासीं त का ॻाल्हि कोन्हे। कॉलेज वारी बि असांजी सिस्टर ई आहिनि ऐं उहे खटियूं असांखे जाम ख़ुशी थी आहे ऐं असां चाहियूं था असांजे पोयां जेके ॿार ईंदा आहिनि उन्हनि खे बि इहो मौक़ो ॾिनो वञे त उहे बि क्रिकेट कुॾनि। सुजावल जी तारीख़ में पहिरियों दफ़ो क्रिकेट खेॾी वई आहे नियाणियुनि जी। हिन में 4 टीमूं हिसो वठनि पियूं। तेलकोस बठोरे मां 2 टीमूं आहिनि, तेलके सुजावल मां 2 टीमूं आहिनि। हिन वक़्तु फाइनल हली रहियो आहे सुजावल डिग्री कॉलेज ऐं गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में बठोरे जे दरमियान। असांजी कोशिशि इहा आहे त हिन खे सिंध ऐं पाकिस्तान लेवल ते हिन खे पुॼायूं ऐं मूंखे इहा उमेदु आहे त हिन जा माइट ऐं हिन जा उस्ताद भरपूर तावन कंदा। असां हिननि जे लाइ सेफ्टी ऐं सिक्योरिटी तमामु घणो बंदोबस्तु कयो आहे। वॾो मसइलो इहो आहे त हिते को प्रॉपर ग्राउंड न आहे। ग्रासी ग्राउंड हुजे, विकेट ठहियल हुजे, टावर लॻल हुजनि, लाइटिंग जा जनरेटर हुजे, प्रॉपर निज़ाम हुजे, साइट स्क्रीन लॻल हुजनि, सभु कुझु हुजे तॾहिं वञी जेको सभु ॿार खेॾंदा। असां जेके चीज़ूं नियाणियुनि खे घुर्बल हुयूं रिसोर्स में, मतिलबु खेॾण जे लाइ शूज़ खपिया थिए, खेॾण लाइ किट खपी थिए, खेॾण लाइ मटेरियल खपियो थिए, उहो सभु प्रोवाइड कयो आहे। असां लेडीज़ खे बि, छोकिरी फीमेल खे बि कयो आहे ऐं मेल खे बि कयो आहे। तक़रीबन 32 स्कूल आहिनि, हायर सेकेंडरी, हाई स्कूल जा ऐं कुझु पंहिंजे प्राइवेट स्कूल के आहिनि जिन खे सभु असां सोर्स ॾिना आहिनि। हिते जेको मैनेजमेंट आहे, हिते माहौल तमामु बहितरीनु आहे ऐं असां जेको हिते इंतिज़ामिया ॾिसी रहिया आहियूं। हाणे असांजो फाइनल में आहे जेको असां बठोरे वारा असांजे अगेंस्ट आहिनि ऐं इंशाल्लाह असां हुननि खां बि खटंदासीं। न तव्हां अॼु उन नियाणी जा वीचार ॿुधा जेको सुजावल में पहिरियों दफ़ो हिते क्रिकेट जी रांदि खेॾी रहियूं आहिनि। उन नियाणी जो तइल्लुक़ु बठोरो, दड़ो ऐं सुजावल सां आहे। उन नियाणी जो इहो चवणु आहे त सुजावल में टैलेंट घणो आहे, पर सुजावल ज़िले जे अंदर में अहिड़ो को ग्राउंड न आहे जंहिंमें असां प्रैक्टिस करे सघूं। हिननि आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त सुजावल ज़िले जे अंदर में सुठा ग्राउंड मुहैया कये वञनि जीअं असां पाकिस्तान जो नालो रोशन करे सघूं। सैफुल्ला जुणे जो KTN न्यूज़ सुजावल।